नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे में म्युनिसिपल इंतज़ामिया जी फुर लुट जो नतीजो सेवरेज निज़ाम मुकम्मल तबाह। शाही बाज़ार में आसमानी बरसात खां अॻु गटरनि जी बरसात शुरू। शाही बाज़ार में गोॾे जेॾो पाणी बीठल, चूंडियल नुमाइंदा बि अॻो निंड में सुतल। शहर गंदगी जे ढेर में बदिलजी वियो आहे। गंदगी ऐं गटरनि जे ज़हरीले पाणी सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। शहरी मुख़्तलिफ़ बीमारी में वठिजी विया आहिनि। DC ठठे मोहम्मद उस्मान खां बि शहरी ज़िम्मेवारियूं विसरी वियूं आहिनि। गटरनि जो पाणी बाज़ार में हुजण सबबि शहरी ऐं कारोबारी माण्हू सख़्त परेशान। बाज़ार में घुमण खां लाचार। हितां जी सियासी, समाजी, सिविल सोसाइटी ऐं सान्यावंदनि DC ठठो ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त शहर जी सफ़ाई करे शहरियुनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में हिननि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।